सिंध पुलिस में मेरिट जी लताड़ ख़िलाफ़ नौजवाननि पारां एहतिजाज कयो वियो। ख़बर मूजिबि नौजवान मोहम्मद शरीफ जामरी जी अॻवाणीअ में ईद जे ॾींहुं एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। जामरी मोहल्ला खां ईदगाह ताईं हथनि में प्ले कार्ड खणी मेरिट जी लताड़ नामंज़ूर जा उभिरारींदड़ नारा हणी एहतिजाजी रैली ईदगाह वटि पहुती, जिथे नौजवाननि मीडिया खे मौक़ुफ़ ॾींदे चयो त सिंध पुलिस जे जारी कयल मेरिट लिस्ट में अहल नौजवाननि खे छॾे मनपसंद माण्हुनि जा रिश्वत एवज़ नाला ॾिना विया आहिनि, जेको सरासर नौजवाननि जे हक़नि ते धाड़ो आहे। जारी कयल लिस्ट खे असां रद्द था करियूं। उन्हनि वधीक मुतालबो कंदे चयो त असां वॾे वज़ीर मुराद अली शाह ऐं IG सिंध खां इहो मुतालबो था करियूं त बिना देर जे अहल नौजवाननि जा नाला मेरिट लिस्ट लॻाए नौजवाननि सां इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में एहतिजाजी दायरो वसी कबो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची